नाज़रीन, सरहाड़ी में सिंध बिरोही इतिहाद जे सर ते कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें बिरोही बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ समें माण्हुनि शिरकत कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अल्ताफ़ हुसैन भंगवार। तरहाड़ी में सिंध बिरोही इतिहाद जे सर ते सिटी सदर हाजी मोहम्मद यूसुफ बिरोही पारां मकामी हाल में कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें महिमान ख़ास तौर सिंध बिरोही इतिहाद ज़िले सांगड़ जे फ़ैसला कमेटी जे अॻवान ख़ुदादाद बिरोही, ज़िला सदर नज़ीर अहमद बिरोही, जनरल सेक्रेटरी हाजी खुदूस बिरोही, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नूर बिरोही, सरदार अमीर बख्श बिरोही, हाजी अली शेर बिरोही ऐं ॿिनि शिरकत कई। प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत तिलावत पाक ऐं क़ौमी तराने सां कई वई। कन्वेंशन में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारे तादाद में बिरोही बिरादरी जा माण्हू शरीक थी बिरादरी खे मुनज़्ज़म करण जो वचन कयो। ये असांजो सिंध बिरोही इतिहाद जेको असां ठाहियो आहे उहो पंहिंजे बिरोहिनि खे हिकु जाइ ते गॾु करणु ऐं हुननि जो हक़ वठणु ऐं असांजो इहो ई इरादो इहो ई आहे त पंहिंजे बिरादर खे उजागर कयूं ऐं पंहिंजे बिरादर खे अपील कयूं त पंहिंजे नंढे ॿारनि खे पढ़ाइनि, नियाणियुनि खे पढ़ाइनि, दीनी तइलीम ॾियनि, दुनियावी तइलीम ॾियनि। असांजो इहो ई मक़सदु आहे। दोस्त जेका बि आहिनि उन्हनि खे मैसेज आहे त पंहिंजे जेका नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे तइलीम ॾिजे ऐं कंहिंजो ग़ुलामी न कजे ऐं ॿधी हिकिड़ो यकजहती जो ही जलसो रखियो वियो। असांजो सिर्फ़ु सिंध बिरोही इतिहाद ठाहिण जो मतिलबु इहो आहे त असां पंहिंजे बिरादरी में शऊर पैदा कयूं, छो त असांजे बिरादरी में तालीम जी बि कमी आहे ऐं हुन खां सवाइ असांजो हिकु दोस्तनि जा जेको बॉर्डर खां वठी सांगड़ जो ज़िलो आहे उन खां असां सिराड़ी जो नवाब शाह जो आख़िरी कोने ताईं शुक्र अल्लाह जो करम आहे, हिकु साल में असांजी बिरादरी जा राब्ता थी विया आहिनि, हिकु ॿिए सां वास्ता थी विया आहिनि। इन करे असांजी अॻिते लाइ कोशिशि आहे त पूरे सिंध में असांजो न एमएनई न एमपी आहे, मां इन करे असांजे शऊर पैदा कयूं त अॻिते लाइ असांजी बिरोही बिरादरी जा मसइला हल थियनि। सिंध में जेको आहे असांजो उहिदेदार माशाल्लाह एक्टिव आहिनि। ये असांजो सिराड़ी जो अॼु यूनिट जो बॉडी चूंडिजी वियो आहे, हुन हवाले सां जेको आहे अॼु हुनजो अनाउंसमेंट बि आहे ऐं कन्वेंशन ऐं अॻिते जेको आहे जीअं आदमशुमारी जा मसइला आहिनि, मसाइल आहिनि, हुननि में वधि खां वधि शिरकत करणु ऐं हीअ जेको महांगाई थी रहियो आहे हिननि शयुनि ते बि अॻिते वधी इंशाल्लाह राय अमल इहो रखंदासीं। सिंध बिरोही इतिहाद हिकु आहे, असांखे ॿधी जो ॾेखारियूं, असां तमामु अॼु ख़ुशि आहियूं जेको अॼु असांजो जलसो ॾिसी जेके असांजा मोज़िज़ वेठा आहिनि ऐं असां हुननि खे काफ़ी तकरीरूं कयो अथनि, असां हुननि जी तकरीर ॿुधणु। सिंध धरती ते जेके बि रहंदड़ क़ौमुनि ऐं ख़ासि करे जेके बि क़ौमुनि उन्हनि क़ौमुनि सां असां सभु गॾु बि हक़ूक़ आहिनि। सिंध बिरोही इतिहाद जे प्लेटफॉर्म में असां गॾु थियण जो हिकिड़ो मतिलबु इहो ई आहे, हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे जेको पुरमन मैसेज ॾियणो आहे त सॼे क़ौमुनि जे लाइ असांजो बि एतिरा ई हक़ आहिनि, ॿियनि क़ौमुनि वांगुरु जीअं सिंध में ॿिया बि रहंदड़ आहिनि ओतिरा असां बि रहंदड़ आहियूं, एतिरा हक़ूक़ असांखे बि ॾिना वञनि। तंज़ीम ताया सिंध बिरोही इतिहाद सो सॼे सिंध ऐं सॼे मुल्क में पंहिंजी क़ौम खे एकता ॾियारण जी कोशिशि पिया कयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे इहो चवणु आहे त असांखे बुनियादी हक़नि खां महरूम कयो वियो आहे। बिरोही जेके बि पंडाल में वेठा आहिनि सभिनी खे सलाम पेश कयां थो, पंहिंजे क़ौम जो मज़बूती ॾेखारियो अथनि त असां बिरोही जेको आहिनि हिकु मज़बूत क़ौम आहियूं ऐं असां पंहिंजे क़ौम खे उजागर करे तइलीम जा माइल कंदासीं ऐं उन्हनि जा हक़ूक़ जेके आहिनि उन्हनि खे वठी ॾींदासीं। यूनिट जो जेके आहिनि से उन्हनि प्रोग्राम रखियो आहे, तमामु सुठो प्रोग्राम आहे। इहा हिकिड़ी जेका असां हिकिड़ी मैसेज कन्वे करणु आहे पंहिंजी जेका असां सुतल क़ौम में, बिरोहिनि में, सुतल क़ौम में तइलीम खे उजागर करियो, पंहिंजे हक़नि जे लाइ उथो निकिरो, ॿाहिरि वठो, दुनिया किथे पहुती आहे। वधीक बिरोही बिरादरी जे अॻवाननि जो चवणु हो त बिरोही बिरादरी मुतहद आहे, सॼे मुल्क में बिरोही बिरादरी जो वॾो वोट बैंक आहे। अॻे बिरोही बिरादरी छड़ विछड़ हुई पर हाणे बिरोही बिरादरी जो इतिहाद ठाहे बिरादरी खे मुतहद कयो वियो आहे। अॻवाननि चयो त बिरादरी जा समूरा मसइला हल करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में कन्वेंशन कोठाया वेंदा, जंहिंमें बिरादरी खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। अॻवाननि बिरादरी जे मोज़िज़नि, चङनि मुड़सनि ऐं बिरादरी जे माण्हुनि खे अपील कयो आहे त पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारीनि, छो त तालीम खां सवाइ कुझु बि मुमकिन नाहे। कैमरामैन सां गॾु अल्ताफ़ हुसैन भंगवार, आवाज़ TV, सरहाड़ी।